بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على رسوله الكريم وآله الطيبين الطاهرين المعصومين. أما بعد، فقد قال سبحانه وتعالى في كتابه المجيد: بسم الله الرحمن الرحيم. إنا أعطيناك الكوثر. معزز ناظرین، جيئن ته اسان جي گفتگو مصیبت جناب سیدہ में हली रही हुई, उन्हें जी 10 नंबर नशस्त सां गॾु तव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं. अॼु असां जनाब सैयदा जो उहा मुसीबत बयानु कंदासीं जो जनाब सैयदा पंहिंजी जवानी में मौत जी दुआ घुरी. जनाब सैयदा जी उमिरि उन वक़्तु 18 साल हुई. 18 साल जी उमिरि उहा उमिरि हूंदी आहे जंहिं उमिरि में हर इंसान जे जीअण जी ख़्वाहिश हूंदी आहे, ऐं ख़ुसूसन उन वक़्तु जॾहिं नंढड़ा ॿार हुजनि त हर माउ जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त हू ज़िंदा रहे ऐं पंहिंजे ॿारनि जूं ख़ुशियूं ॾिसे. लेकिन जनाब सैयदा ते एतिरा ज़ुल्म थिया पंहिंजे बाबा खां पोइ जो जनाब सैयदा पंहिंजी जीअण जी ख़्वाहिश ख़तमु करे छॾी ऐं पंहिंजे जीअण खे मथां मौत खे तरजीह ॾिनो. एतिरे क़दुरु जो जनाब सैयदा जॾहिं बि मुसल्ला इबादत ते वेंदी हुई हिकु ई दुआ घुरंदी हुई: अल्लाहुम्मा अज्जिल वफ़ाती, ख़ुदाया मूंखे जल्दी मौत ॾे. ऐं कॾहिं पंहिंजे बाबा जे रोज़े जी तरफ़ मुंहुं करे चवंदी हुई: बाबा, तोखां पोइ ज़हरा ते उहे मुसीबतूं आयूं, अगरि रोशन ॾींहंनि ते अचनि हा, कारे रातियुनि में तब्दील थी वञनि हा. बाबा, ज़हरा हाणे ज़िंदा रहणु नथी चाहे. अहिड़े क़िस्म जूं दुआऊं जनाब सैयदा जूं ख़ुसूसन जॾहिं नंढड़ा ॿार हुजनि इहे उन संदसि मुसीबतनि जी अकासी कनि थियूं. एॾियूं मुसीबतूं जेके जनाब सैयदा ते आयूं, जंहिं मंझि जनाब सैयदा जो दरबार वञणु या दरवाज़े ते बाहियूं अचणु, इहे जेके मुसीबतूं हुयूं, इन्हनि मुसीबतनि खे यादि करे जनाब सैयदा इहा दुआ कंदी हुई. ऐं हिकु बुज़ुर्ग इहो बि चयो बाद बुज़ुर्गनि त जॾहिं इंसान जे पासरियूं टुटी वेंदियूं आहिनि ऐं सीने जूं हॾियूं टुटंदियूं आहिनि त इंसान जो साहु खणणु तमामु तकलीफ़दा हूंदो आहे. यानी हुनजो हर साहु क़यामत जो मंज़र पेश कंदो आहे. जॾहिं एॾी वॾी तकलीफ़ जनाब सैयदा खे हुई ऐं इन वॾी तकलीफ़ में बि वरी मुसलमाननि जूं रोअण मथां पाबंदियूं, इन्हनि तकलीफ़ुनि खे ॾिसी जनाब सैयदा शायदि इन ई करे इहा दुआ घुरी त ख़ुदाया मुंहिंजी मौत में जल्दी फरमा. इंशाअल्लाह जनाब सैयदा जे मुसीबतनि जूं ॿियूं नशस्तूं बयानु कंदासीं. वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू.